छो जो वठण वारे खे न एहसास हुजण खपे। कंहिंखो पेन जो कोई उधारी वठंदा आहियूं, हिकु मिंट ॾे मां कुझु लिखी वठां, उनखे बि ॼण महिल थैंक यू चवंदा आहियूं। रब को एॾियूं दाता वठी वेठा आहियूं, रब खे कॾहिं थैंक यू न चयो आहे, दाता शुक्र थी तूं एॾो सभु कुझु ॾिनो आहे। वञो हिकु हिकु साह लाइ अस्पतालनि में वञी करे ॾिसो केतिरा केतिरा लख वठनि था वेंटिलेटर ते चाढ़े करे। हिन रब मुफ़्त में असांखे साह ज़िंदगी जा ॾेई छॾिया, हिकु हिकु साह जी क़ीमत चुकाइण लॻूं न रोम रोम कर्ज़दार थी वञे असांजो। रब एतिरो कुझु असांखे ॾेई विधो आहे, शुक्र नाहे, हूंदे जो क़दुरु हूंदो ई नाहे बंदे खे। उन्हनि को पुछो जेके अस्पतालनि में धिका खाइनि था, उन्हनि को पुछो जंहिंजी सॼी सॼी राति रड़दे निकिरे थी। कोई रोग को परेशान आ, कोई गरीबी को परेशान आ, कोई औलाद को परेशान आ, सुखी कोई भी ना है। छो सतगुरु चवंदा नी बाली रोवे ना है भतार, नानक दुखिया सब संसार, हर बंदो दुखिया। काश असांजी नज़र जेकी आहे न पंहिंजे दुख को हटजी करे के उन्ही माण्हू ते पए जंहिंखे असांखो वधीक दुख आहे, पोइ शुक्रानो निकिरंदो। बाबा पोइ बि शुक्र आहे, दुख ॾेई करे लाहे विझे थो न। कोई अहिड़ो रोग त न ॾिनो थी जो मां कंहिंखो छुटकारो ई न पाए सघां, मां अस्पतालनि जे दर ते वञी पवां। भाई साहब